लगे तो हेॾे कढंदा। अस्सलाम वालेकुम या अली मदद माया महर फ़कीर। ये अवां खे परे परे ताईं जेसि ताईं वञी नज़र वेंदी हे सिंधु बादशाह जो पेट आहे जेको परे परे ताईं रुगो पाणी पाणी आहे। हे जेको परियों साम्हूं बंदि आहे इन बंद खां परियां दरिया आहे। ही सिम नालो आहे। अलाह त करे ख़ैर जेकॾहिं सिम नालो टुटे त सेवण शहर खे ॿोड़े सघे थो। सो अलाह ताला हर कंहिंखे पंहिंजे अमान अमान में रखंदो। असीं राति कराची खां सेवण आया हुआसीं। सो जो वांदा वेठा हुआसीं मुंहिंजो भला दरिया बादशाह जो दीदार कजे। दरिया सिंध जे सिंध मां वहंदो कश्मीर खां कराची में पवंदो आहे, छोड़ कंदो आहे। सिंधु असांजो सिंधियुनि जो साहु आहे। चल साहु सलामत रहे, चाह मुहबत सलामत रहे। अलाह ताला खे अर्ज़ु आहे त सिंधु बादशाह खे नुक़सानु न ॾे, सैलाब न आणे, बसि सिंध खे सैराब कंदो रहे। सो दिलि चयो त कुझु यादगिरी ख़ातिर 15 मिंटनि जो ऑडियो भरिजे। सो मोबाइल खे थोरो चौधारी फेरायां। हीउ बंदि आहे, हीउ साम्हूं इरशाद नारे जो आहे। हिन तरफ़ ते सेवण शहर आहे। दरगाह नज़र नथी अचे कलंदर लाल जी। हीउ गंदो पाणी आहे। हीउ ॿ जवान अब्दुल शकूर काके पुटरो ऐं अनवर अहमद अबड़ो मूंसां गॾु आया आहिनि। सो चांहि पीअण जे बहाने निकितासीं, पोइ ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में दिलि चयो त दरिया जो बि दीदार करे अचे। सो अलाह ताला खे अर्ज़ु आहे त दरिया जी सलामती बरक़रार रहे ऐं कश्मीर खां जीअं पाणी निकिरे थो, सखर खां थींदो, गुडू खां वरी कोटड़ी खां क्रॉस कंदो छल आख़िरी छेड़े ताईं सदाईं डेटा क़ाइमु दाइम आबाद आज़ादु रहे। छल सिंधुअ ते कंहिंजो कब्ज़ो न थिए। सो मोकिलाणी न आहे, दिलि दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम महर फ़कीर सिंधु दरिया सेवण शरीफ़ जाम शरो सिंध। अॼु तारीख़ 7/9/2022 ॾींहुं अरबा जो आहे। सो मोकिलाणी न आहे। ख़ुदा हाफ़िज़ या अली मदद। हिकु चुमी जो सुवालु आहे।